अस्सलाम वालेकुम दोस्तों, जैसा तव्हांखे ॿुधाईंदासीं सिंध एजुकेशनल एडोमेंट फंड ट्रस्ट कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध जी तरफ़ां जेके नयूं स्कॉलरशिप आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ही स्कॉलरशिप हिकु साल लाइ मुकमल तौर ते ट्यूशन फीस कवरेज फ़राहम करे थी मुख़्तलिफ़ शोबनि में, जीअं त MBBS, BDS, DPT, फार्मेसी ऐं नर्सिंग ऐं इंजीनियरिंग जी सभिनी फील्ड लाइ। एग्रीकल्चर इंजीनियरिंग, BS सोशल साइंस, बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन, LLB ऐं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी शामिल आहे। हिन में अप्लाई करण लाइ तव्हां हिननि जी वेबसाइट safe.sindh.gov.pk ते वञी अप्लाई करे था सघो। हिन में अप्लाई करण जी आख़िरी तारीख़ 31 जुलाई 2025 आहे। उमेद आहे तव्हांखे ये वीडियो पसंदि आई हूंदी। अगरि तव्हांखे ये वीडियो पसंदि आई त हिनखे लाइक कयो ऐं वधीक अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोज़ लाइ सब्सक्राइब कयो।